जॾहिं असां चऊं था त हीअ हिकिड़ी अॼु कामयाबी थी आहे त मां हैरान थियां थो त इहा कामयाबी कीअं आहे। इमरान बि हिन मुआशिरे जो फ़र्दु हो, उन्ही साॻे शहर जो फ़र्दु हो, उन्ही शहर में नंढो थी वॾो थियो हो। साॻियो ई मुआशिरो हिकिड़े माण्हूअ खे फाहीअ ते टंगे सम्झे थो त हुन मुआशिरे इंसाफ़ कयो। इन्ही मुआशिरे इहो कानून फाही ॾियण वारो पाण ठाहियो ई कोन हो। इहो कानून 1861 खां वठी 1891 ताईं अंग्रेज़ बहादुर जो ॾिनल आहे। इहो असांखे सोचे सम्झी छॾणु खपे त हीअ जेके असांजा ॿई महिरबान वेठा आहिनि, मां ऐं अव्हां वेठा आहियूं, असां पंहिंजे मुआशिरे जे उन्ही रुख खे रिप्रेज़ेंट कयूं था जेको पोस्ट कॉलोनियल ऐं हिन वक़्तु हिकिड़े अहिड़े गप में फाथल आहे, हिकिड़ी धुबण में फाथल आहे जंहिं लाइ वाज़े ई न आहे त उहो छा करे। जॾहिं असां चयो त इमरान अॼु पंहिंजे कैफ़रे किरदार ते पहुतो ऐं कंहिंखे इंसाफ़ मिलियो, त मां तव्हांखे ॿुधाए छॾियां दुनिया जे बहितरीन मुल्कनि में, इवन अमेरिका जे 13-14 रियासतुनि में, मां अॼु इहा रिसर्च पढ़ी वेठो आहियां त छा ईअं करणु बहितर आहे। त जवाबु हीअ आहे त इंग्लैंड, नेदरलैंड्स, स्पेन, पोर्चुगीज़ ऐं पंहिंजो नॉर्वे, इन्हनि जूं हिकु न ॿ न हज़ारे रिसर्च पेपर्स जे ज़रिए इहे नतीजनि ते पहुतल आहिनि त कंहिंखे बि क़त्ल करण सां, कंहिंखे बि फाही ॾियण सां असांखे कूड़ो इत्मिनान त थी सघे थो, पर मुआशिरे में ॿार महफ़ूज़ थी था वञनि, ईअं नथो थिए। इन्ही सां असां ॿारनि जे तरफ़ ध्यानु हटाए था छॾियूं ऐं मुजरिमनि ते ध्यानु था धरियूं त हिननि खे फाही ते टंगींदासीं त मामिलो ठीकु थी वेंदो। इन्ही मां कोई बि मुजरिम सबक़ नथो सिखे। ॿारनि खे महफ़ूज़ करण जो, ॿारनि खे अहिड़ो माहौल ॾियण जो, घर जे अंदरि, स्कूल में, रस्ते ते, शहर में, बाज़ार में, उन्ही तां असांजो ध्यानु हटी थो वञे। वरी को ॿियो अहिड़ो इक़बाल निकिरी थो अचे जेको 100 ॿार मारे थो विझे, को अहिड़ो इमरान निकिरी थो अचे जेको 10 ॿारनि सां रेप बि करे थो ऐं उन्हनि जो मर्डर बि करे थो। हीअ हिकिड़ी अहिड़ी ज़हनी ऐं दिमाग़ी हालत आहे जंहिं ते नफ़्सियात जी साइंस अॼु इन ते मुतफ़िक़ आहे त इन में माण्हू जे जीनियात जो यानी जेनेटिक्स जो, माहौल जो, हुन जे नंढपण वारी ज़िंदगीअ जो ऐं हुन सां पाण सां थियल जेको कुझु थींदो रहियो आहे शुरू थियण खां वठी इन्ही अमल शुरू करण ताईं, ज़िंदगी शुरू थियण खां अहिड़े ज़्यादतियुनि ऐं क़त्ल करण वारे अमल ताईं, उन जो वॾो हथु आहे। असां मुआशिरे तौरु सुधरी न रहिया आहियूं। असां मुआशिरे तौरु माण्हुनि खे सज़ाऊं ॾेई कूड़ो ख़ुशि थी रहिया आहियूं त असां इंसाफ़ करे छॾियो आहे। हीउ इंसाफ़ बि उहो आहे जेको असांजे मुआशिरे जो इंसाफ़ न आहे। हीउ पिणु असांजो उधारो वरितल कानून आहे, असांजे पुराणनि हाकिमनि जो ॾिनल कानून आहे। असां पाण कानून साज़ी कोन कई आहे 1947 खां वठी अॼु ताईं। जेसिताईं असां लफ़्ज़ आहे उन जी माना इहा आहे त उहो माण्हू जेको हुकूमत खां ॿाहिरि वेठो आहे ऐं उहो ऑर्गन ऑफ स्टेट जे एपरेटस जो हिसो न आहे। इन जो मतिलबु इहो थियो सहाफ़ी, अदीब, जेके बि शहरी हक़नि जा कारकुन आहिनि, उहे उन्ही खां पोइ आम माण्हू ऐं उहे माण्हू जेके तालीम तरबियत सां या मुआशिरे जे अंदरि किन बि अहिड़ियुनि ज़िम्मेवारियुनि सां वाबस्ता आहिनि जिन जो तालुक़ु सौ सिधो ॿारनि सां आहे। पहिरीं शइ इहा आहे त तव्हां इहो ॾिसो त तव्हांजो ॿारु तव्हांजे घर में याने हर घर में जेको बि ॿारु आहे उहो केतिरो महफ़ूज़ आहे। उन्ही खे उते ई त को शिकारी नथो शिकार करे। पोइ ॾिसो त तव्हांजी जेका घिटी आहे, जिथां ॿारु स्कूल वेंदो, जिथां ॿारु रांदि खेॾणु वेंदो, जिथां ॿारु पाड़े वारे ॿिए कंहिं घर में वेंदो, उहा महफ़ूज़ आहे। पोइ इहो ॾिसो त हू जंहिं स्कूल में वञे थो उहो महफ़ूज़ आहे। पोइ ॾिसो त स्कूल वञण वारो जेको वसीलो आहे, ट्रांसपोर्ट जेका आहे, उन में उहो महफ़ूज़ आहे, रस्तो ऐं ट्रांसपोर्ट। पोइ इहो ॾिसो त उन्ही स्कूलिंग खां पोइ वरी वरंदे घर पहुचण ताईं ऐं घर में जेतिरो टाइम आहे, कंहिं सां केतिरो टाइम हू अकेलो आहे। इहो सुवाल ॻोठ में हिकु तरह सां ॾिठो वेंदो, नंढे शहर में ॿिए तरह सां ॾिठो वेंदो, हैदराबाद कराची में वरी टे तरह सां ॾिठो वेंदो। इन्हीअ ते
वालिदैन खे सोचणु घुरिजे त जॾहिं हू ॿार ॼणनि था त छा हुननि खे जदीद तौर तरीक़नि मूजिबि ॿार खे महफ़ूज़ रखण जो, संभालण जो, संवारण जो तौर तरीक़ो अचे थो, उन जी अहिड़ी ॼाण आहे? त जवाबु इहो आहे त असांजे वालिदैन असांजी अहिड़ी तरबियत कोन कई, असांजे स्कूल जे निसाब में अहिड़ो कुझु कोन्हे को, असांजे आम मालूमात लाइ अहिड़ियूं शयूं लिखियूं कोन थियूं वञनि, ऐं मुल्क में जेके रियासती इदारा आहिनि उन तरफ़ां का बि अहिड़ी तरबियती, अहिड़ी तालीमी या इतलाती कोशिश नथी कई वञे। नतीजे में शिकारी वरी वरी शिकार करे थो, ऐं असांजो त मासूम ॿार कमज़ोर तरीन शिकार आहे, कंहिं बि वक़्तु किथे बि शिकार थी वञे थो। इहा उहा हालत आहे जंहिं ते असां सभई ज़िम्मेवार आहियूं। न सिर्फ़ ज़िम्मेवार आहियूं, पर जेको असांखे न जेका इहा ग़लतफ़हमी आहे त इंसाफ़ थी वियो, असांखे सम्झणु खपे त असांखे कंहिं बि ॿार सां ज़्यादती थियण ई ॾियणु नाहे छॾणी, ऐं असांखे अॻु में उन जो बंदोबस्तु करणो आहे। नज़र रखो त कहिड़ो मर्द ॿारनि सां अकेलो थियणु थो चाहे, वधीक अकेलो टाइम उन्हनि जे वेझो गुज़ारणु थो चाहे। नज़र रखो त कहिड़ो माण्हू वते थो सॼो ॾींहुं अहिड़े मौक़े जी तलाश में जिथे घणा ॿार हुजनि ऐं हू उते हुजे। नज़र रखो त जेके असांजा अहिड़ा पेशावर आहिनि जिन सां एहतमाल आहे इन्हीअ जो, इम्कान आहे इन्हीअ जो त असांजो ॿारु हुन सां अकेलो थिए थो, ऐं असांजो ॿारु तमामु घणो अरसो ॿिए कंहिंजे बि मुशाहिदे में पोइ नथो हुजे, घर में, रस्ते ते, तालीम जे इदारे में, या रांदि जे मैदान ते, या कंहिं टी जाइ ते। हाणे इहे केरु आहिनि? अॼु जी जदीद नफ़्सियाती साइंस ऐं जेको दिमाग़ जी जेका साख़त जी साइंस आहे उहा चवे थी के माण्हू ॼमनी इहो दिमाग़ वठी था, हुननि खे ॿार सां ज़्यादती करणु, ॿार खे तकलीफ़ पहुचाइणु, ॿार खे मारण में मज़ो अचे थो, हुननि खे कंहिं बि ज़मीर जी चूंडी कोन थी पवे। हेरिडिटी में आहे या कहीं ॿिया सबब हुजनि था, माहौल आहे, कीअं अहिड़े माण्हुनि जो इहो दिमाग़ ठहे थो? मां जॾहिं तव्हांखे चयो त अॼु जॾहिं मां ॻाल्हाए रहियो आहियां त मां पोइ तव्हांखे ॿुधाए छॾियां, असांजे मेडिकल साइंस में इन्ही ते हिकिड़ो माण्हू इमाम जी हैसियत रखंदो आहे, हुन तक़रीबन 35,000 माण्हुनि जा दिमाग़ स्कैन कया आहिनि, हुन वटि पिया आहिनि। उन्ही जो चवणु आहे त मां हैरान आहियां त छो माण्हू चङो भलो आम तौर ते सबाझड़ो माण्हू कीअं ओचितो ई ओचितो हैवान बणिजी पवे थो ऐं ॿार ते हमलावर थिए थो। हुन जो चवणु आहे त दिमाग़ जा कुझु हिसा अहिड़ा आहिनि जेके ज़मीर खां बि मथां हलिया था वञनि, माण्हू जे अहसास ऐं माणपे खां मथे हलिया था वञनि। उहो सिस्टम ऑटोमेटिक आहे, जेनेटिक बि थी सघे थो। 9 महीना जॾहिं माउ जे पेट में ॿारु हो त उन्ही में गड़बड़ थी सघे थी। ॼमण खां पोइ 13 सालनि ताईं बि न, 7 सालनि ताईं विच में कुझु अहिड़ो उन ॿार सां थियो हुजे जंहिंजे करे बि ईअं थी सघे थो, या वरी हुन जा पोइ तजुर्बा अहिड़ा हुजनि, हुन सां पाण सां ज़्यादतियूं थियूं हुजनि, हुन सां पाण सां बेइज़ती हुनजी थी हुजे, हुनखे पाण खे तमामु घणी मार कुट थी हुजे, संदसि माउ खे मार कुट थी हुजे, संदसि घर में ज़्यादतियूं नज़र ईंदियूं हुजनि, हुन स्क्रीन ते ज़्यादतियूं ॾिठियूं हुजनि। दुनिया जो को बि मुआशिरो अहिड़े माण्हुनि खां सवाइ कोन्हे को, किथे घटि आहिनि किथे वधि आहिनि। जंहिं मुआशिरे में नाइंसाफ़ी घणी आहे, अणबराबरी घणी आहे, बुख बेरोज़गारी घणी आहे, बद इंतिज़ामी घणी आहे, करप्शन घणी आहे, ॾाढो सो गाबो आहे, उते इहे घणा आहिनि। ॿियनि जायुनि ते जिथे इंसाफ़ आहे, बराबरी आहे, रोज़गार जा मुनासिब मौक़ा आहिनि, ॿारनि लाइ रांदि जो मैदान आहे, सुठा स्कूल आहिनि, घर में पीउ माउ ॿारनि खे टाइम ॾियनि था, उते इन्हनि मुजरिमनि जो तइदादु तमामु घटि बिना न जहिड़ो आहे। इहा असांजी सूरत हाल आहे। हल छा आहे? मूं इक़बाल साहब बि वेंदमि त रिफॉर्म्स ते असीं ॻाल्हाईंदासीं, तजवीज़ुनि ते बि ॻाल्हाईंदासीं। अव्हां कीअं पिया ॾिसो अहिड़नि माण्हुनि जी जॾहिं नफ़्सियात सम्झे थी, उन्हनि जी नफ़्सियात खे सम्झण खां पोइ उन्हनि खे कहिड़े नमूने ट्रीट करणु घुरिजे? हिकिड़ो त हीअ असांखे नज़र आयो असीं उनखे फाही ॾेई छॾियूं ऐं उन्हनि खे समाज मां उन्हनि जी जेका प्रेज़ेंस आहे उनखे ख़तमु कयूं। पर अगरि हीअ झझे तादाद में मौजूदु आहिनि त पोइ असीं नफ़्सियात सम्झूं। थोरी देरि लाइ मां अव्हां खां जेको कुझु अव्हां चवंदा आया आहियो उन खां माफ़ी वठंदे ही मंज़र अॻियां रखण जी कोशिशि कंदुसि। अॼु इमरान मरी चुको आहे,
फाही ते चढ़ी वियो असां सम्झूं था इंसाफ़ थी वियो आहे मां पुछां असां ज़ैनब जे पीउ खां पुछो त तूं पंहिंजी मासूम धीउ खे घर में छॾे पाण उमिरि ते हलियो वएं तुंहिंजी बि का ज़िम्मेवारी हुई कोन हुई इतां खां शुरू कयूं था असांखे सोचणु खपे त असां इहे जेके माण्हू आहिनि इन्हनि खे बजाए जो मारे छॾियूं बजाए जो फाहियूं ॾियूं इन्हनि खे असांखे पंहिंजी तालीम लाइ इस्तेमालु करणु घुरिजे हिकिड़ी नाज़िया हिकिड़ो इक़बाल हिकिड़ी फरह हिकिड़ो इनायत हिकिड़ो को ॿ ॿिया जेके आहिनि से समाजियात जा माहिर हिकिड़ो को जज हिकिड़ो को वकील हिकिड़ो को सुठो पुलिस ऑफिसर इहे 10 ॼणा हुन सां गॾायो सॼे मुल्क जे तमामु वॾनि शहरनि में इन्ही जंहिं इहो ॾोह कयो आहे जंहिं ते इहो ॾोह साबित थियो आहे उन ॾोहारी खे विहारे इन्हनि 10 माण्हुनि खे छॾियो त इन खां इंटरव्यू कनि ॿारनि खे छॾियो त इन खां सुवाल कनि सॼो मुल्क इहा शइ लाहौर में ॾिसे कराची में ॾिसे हैदराबाद में ॾिसे पिंडी में ॾिसे फैसलाबाद में ॾिसे लाड़काणे सखर में ॾिसे कोयटा में ॾिसे पेशावर में ॾिसे मां तव्हां खां पुछां थो इन सां वधीक तरबियत थींदी वधीक बहितरी ईंदी या हिकिड़े माण्हू खे फाही ते टंगे ॾियण सां वधीक बहितरी ईंदी असांखे अखियूं खोले दिमाग़ खोले सोचणो सम्झणो पवंदो त माण्हुनि खे मारे ॿियनि माण्हुनि खे टेॼारे सेखारे नथो सघिजे हू सिखण वारा मुजरिम आहिनि ई कोन असांखे सिखणो पवंदो त इन्हनि मुजरिमनि सां कीअं मुंहुं ॾियूं असांखे सिखणो पवंदो त इन्हनि माण्हुनि खे कीअं मुंहुं ॾियूं असांखे सिखणो पवंदो ॿारनि खे सेखारणो पवंदो त हे माण्हू हीअं हूंदो आहे हिन खां पासे ते थी मां तव्हांखे यादि जी